अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलियसन चढ़ाड़े आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलियसन चढ़ाड़ फैंस। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी ऐं हवेली जी ऐं अव्हांखे ॿुधाईंदासीं त ड्रामा सीरियल दौलाब जो जेको डायरेक्टर आहे उनजी वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा तमामु ज़बरदस्त हले पई। दोस्त जेके आहिनि मूंखे मैसेज कनि पिया त ड्रामा सीरियल दौलाब ते वीडियो ठाहियो। कुझु ॾींहंनि जी मसरूफ़ियात खां पोइ अॼु मां ही जेका वीडियो ठाहियां पियो ऐं ड्रामा सीरियल दौलाब जेको आहे उनजी रिकॉर्डिंग हले पई। ॿिए स्पेल जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा ज़ोर शोर सां जारी आहे, पर उन ड्रामा सीरियल जी रिकॉर्डिंग में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामा सीरियल दौलाब जो जेको डायरेक्टर आहे उनजी सालगिरह हुई। उन सालगिरह खे हुते सेलिब्रेट फरजंद मलिक खजू जेको हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे ऐं अव्हां उनखे सुञाणींदा हूंदव त हू तमामु बहितरीन एक्टर बि आहे, तमामु बहितरीन डायरेक्टर बि आहे ऐं हू पंहिंजो जेको करेक्टर आहे उहो ख़ूब निभाए पियो। अव्हां ज़हर ज़िंदगी में ॾिठो त मज़ाहिया करेक्टर हुयो ऐं हिन ड्रामे में हुनजो मुख़्तलिफ़ करेक्टर आहे, तमामु ज़बरदस्त करेक्टर आहे। पर उन जी सालगिरह हुई ऐं उन जी सालगिरह जेका सभु जेके एक्टर आहिनि उहा गॾु थी उनजी मल्हाई वई ऐं ड्रामा सीरियल दौलाब जे ई सेट ते उहा सालगिरह मल्हाई वई। पूरे सिंध मां हुनखे मुबारकबादूं मिलनि पियूं ऐं तमामु ज़बरदस्त मुहबत मिले पई हुनखे, छो त हुन ज़हर ज़िंदगी जहिड़ो तमामु वॾो प्रोजेक्ट ॾिनो हो ऐं अहिड़ा प्रोजेक्ट कॾहिं कॾहिं जेके चैनलनि खे मिलंदा आहिनि, पर उन ते ज़हर ज़िंदगी जे हिन जेके डायरेक्टर आहे फरजंद मलिक खजू तमामु वॾी महिनत कई। महिनत करण खां पोइ हिकु एॾो प्रोजेक्ट ॾिनो ऐं उहो ई फरजंद मलिक खजू हाणे ड्रामो सीरियल दौलाब जी जेका ॾिए पियो अव्हांखे। दौलाब ड्रामो हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो हूंदो ऐं उन जी जेका रिकॉर्डिंग आहे ॿिए स्पेल जी रिकॉर्डिंग तमामु ज़बरदस्त तेज़ी सां कैमरा लॻाया विया आहिनि, छो त हिन ड्रामे खे रिलीज़ बि कयो वेंदो। हिन जो टेलर जेको आहे उहा बि रिलीज़ थी चुका आहिनि, अव्हां ॾिठा हूंदा ऐं अनक़रीब हिन जो प्रोमो बि अची वेंदो ऐं प्रोमो अचण खां पोइ ड्रामे जी जेका डेट आहे उहा ॾिनी वेंदी। दोस्त पोइ मूंखां इहो मालूम कनि पिया त ड्रामा सीरियल दौलाब जी जेका डेट आहे उहा कहिड़ी आहे, पर हिन वक़्त ताईं अञा फिक्स न थी चुकी आहे। जॾहिं बि हिन ड्रामे जी डेट फिक्स थींदी त अव्हांखे सभ खां पहिरियां मां ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे जी जेका डेट आहे उहा कहिड़ी आहे, कॾहिं खां हलंदो ऐं मां इहो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 11 महीने जी 10 तारीख़ ते त ज़रूरु हलंदो। थी सघे थो हिन महीने बि हलायो वञे, पर हिन महीने जेका आहे हुनजी रिकॉर्डिंग आहे उहा हले पई। हुनजी रिकॉर्डिंग में जॾहिं 2 स्पेल पूरा थींदा, 2 स्पेल पूरा थियण खां पोइ हीउ ड्रामो हली वेंदो ऐं ड्रामो सीरियल हवेली जेको हिन वक़्तु तमामु मक़बूल थी चुको आहे, जंहिंजो राइटर जेको आहे शकूर डाहिरी आहे ऐं हुनजो डायरेक्टर सिंध जो नाले वारो एक्टर PTV जो जेको एक्टर आहे उहो मंज़ूर दानिश साहब उनखे डायरेक्ट करे पियो। हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त अव्हां ॾिसंदा हूंदव ऐं हिन जो जेको चौथो स्पेल आहे उहो बि तमामु जल्द रिकॉर्ड कयो वेंदो। ड्रामा सीरियल हवेली कुझु ॾींहंनि जे लाइ रोकियो वियो त अव्हां दोस्तनि जूं कालां अचनि पियूं, पर हिन वक़्तु ड्रामा सीरियल हवेली हले पियो। हुनजो जेको ॿियो
टियों स्पेल हुयो उहो बि कंप्लीट थी चुको। उन जी रिकॉर्डिंग खां पोइ हीउ जेको ड्रामो आहे उहो ऑन एयर कयो वियो आहे ऐं ॾिसंदड़नि खे तमामु घणो पसंदि पियो अचे। हिन जी जेका कहाणी आहे हिकु तमामु दिलचस्प कहाणी आहे ऐं हिकु जेके अॼु जो माहौल आहे उन जी मंज़र कशी करे पियो। ड्रामा सीरियल हवेली जेको आहे उन ते बि तमामु वॾी महिनत करे पियो मंज़ूर दानिश साहब। मंज़ूर दानिश जा ड्रामा ॿिया घणा ई ॾिठा हूंदा। हिकु महिनती डायरेक्टर आहे ऐं तमामु ज़बरदस्त ऐं उन जो राइटर बि तमामु ज़बरदस्त आहे शकूर डायरी साहब। उनजे ड्रामा घणा ई ॾिठा हूंदा पर हीउ ड्रामो मुख़्तलिफ़ आहे। त हलंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदासीं त दौलाब तमामु जल्द ईंदो ऐं इन जे जेको हिन स्पेल जी मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे अञा कोन थी आहे। जॾहिं थी मां अव्हां सां तस्वीरूं बि शेयर कंदुसि ऐं वीडियो बि अव्हां सां शेयर कंदुसि। इन ते पंहिंजे लिए संचड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।